अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। सूबाई वज़ीर इतलात सईद गनी ऐं समाजी भलाई वारे सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो सालार ॻोठ पहुची शहीद नाज़म जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो ऐं वारसनि सां मुलाक़ात कई ऐं फातह ख़्वानी कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर इतलात सईद गनी ऐं समाजी भलाई वारे सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो चयो त हीउ वाक़ियो इंतिहाई ॾुखो ईंदड़ आहे ऐं हिन वाक़े जी पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह समेत सॼी क़यादत मज़म्मत कई आहे। हिन चयो त असां शहीद नाज़म जोखियो जी सॼी फैमिली ऐं बिरादरी खे यकीन था ॾियारियूं त सिंध हुकूमत इन्हनि सां गॾु बीठल आहे। हीउ कंहिंजो ज़ाती फ़ैल हो, इन सां पार्टी जो को बि तालुक़ न आहे। हिननि चयो त पीपल्स पार्टी हक़ सच जो साथ ॾींदी आहे ऐं पीपी कॾहिं बि कंहिं जाबिर या ज़ालिम जो साथ न ॾिनो आहे। असां अवाम जा नुमाइंदा आहियूं ऐं अवाम सां थींदड़ ज़्यादती ते आवाज़ु उथारींदासीं ऐं अवाम खे अकेलो न छॾींदासीं। हिननि चयो त शहीद नाज़म जोखियो जे वारसनि खे यकीन था ॾियारियूं त शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वेंदो। असां अवां सां गॾु आहियूं, कंहिं बि सूरत में अकेलो न छॾींदासीं। नाज़रीन, लाड़काने में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते शहरियुनि मेहरुल्ला कलोड़ो, अब्दुल लतीफ़ चांडियो, जावेद जतोई, अलावदायो मुगेरी, अली गुल मला ऐं ॿियनि चयो त शहर में चोरियुनि, फुरुनि ऐं धाड़नि जे वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। जंहिं करे गुज़िरियल 11 अक्टूबर जी राति 1 वॻे किरियाना दुकानदार मेहरुल्ला कलोड़ जे घर में हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए 8,10,000 रोक, 2.5 तोला सोन ऐं कपिड़नि जा जोड़ा चोरी करे विया ऐं 20 ॾींहं अॻु पोरियत जावेद जतोई जे घर ॿाहिरां मोटरसाइकिल चोरी थी हुई। जॾहिं त काल्ह मंझंदि एहसास कफ़ालत में ऑपरेटर अब्दुल लतीफ़ चांडियो जे घर में घरवारनि जी गैर मौजूदगी में हथियारबंदनि 55,000 रुपया रोक, 1 तोलो सोन, बैटरी, कपिड़ा ऐं ॿियो सामान चोरी करे विया। अहिड़ियुनि वारदातुनि ख़िलाफ़ वलीद पुलिस खे शिकायतूं कयूं पर पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो त ॾोहनि में मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान वापसि कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, मटियारी में ख़बर शामिल कंदा हलूं त मटियारी पुलिस जी कार्रवाई 36 किलो अफ़ीम हथ करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे छॾियो। SSP मोहम्मद कलीम मलक जी हिदायतुनि ते ज़िले अंदरि पुलिस जी मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। मटियारी पुलिस SHO मटियारी सैयद महबूब शाह जी अॻवानी में ॻुझे इतलाह ते क़ौमी शाहरा ते बागड़ी कब्रिस्तान वटि चेकिंग दौरान हिकु ट्रक में 36 किलो अफ़ीम बरामद करे 2 जवाबदारनि मिस्री चाकरानी ऐं ड्राइवर सादिक मेंगल खे गिरफ़्तार करे ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी केस दाख़िल करे छॾियो आहे। नाज़रीन, लाड़काना में औरतुनि मुबीना अगवा थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुबैन अगवा थियल नौजवान जी अमर सियाणी खातूं शर एहतिजाज कंदे दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त गुज़िरियल ख़मीस जे ॾींहुं मुंहिंजो पुटु इरफ़ान पंहिंजे सौट कामरान सां गॾु लाड़काने शहर मां मोबाइल फ़ोन ख़रीद करण लाइ निकितो त चूअरपुर भरिसां शर बिरादरी जे बासरनि यासीन, नादिर, सांवल शर समेत 9 ॼणनि खेसि अगवा करे मोटरसाइकिल ते खणी गुम करे छॾियो। बाद में असां हद जे थाणे ते अहिड़ी NC दाख़िल कराई पर 3 ॾींहं गुज़रण बावजूदि पुलिस पुट खे बाज़ियाब न कराए सघी आहे। जॾहिं त अहिड़ी वीडियो वायरल थियण ते असां पुलिस खे अहिड़ा सबूत बि ॾिना पर पुलिस थाणनि ताईं महदूद आहे। ख़दशो आहे त अगवा कंदड़ पुट खे क़तलु करे छॾींदा, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हिननि IG सिंध, DIG ऐं SSP लाड़कानो खे अपील कई आहे त नौजवान खे बाज़ियाब कराए अगवा में मुलविस बासरनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। नाज़रीन, हीअ हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं Facebook पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।